अस्सलाम वालेकुम दोस्तों, आई होप यू आर वेल। तव्हां उम्मीद त तव्हां सभई दोस्त ख़ैरियत सां हूंदव। हाणे आऊं हींअर हिकु अहिड़े जानदार जे बारे में ॻाल्हि करणु वञी रहियो आहियां। अहिड़ो जानदार जेको बज़ाहिर त तमामु नंढो आहे, पर बग़ैर कंहिं GPS, बग़ैर कंहिं गूगल मैप जे आख़िरी हज़ारनि जी तादाद में जानदार पंहिंजो रस्तो कीअं था ॻोल्हनि। हिकु अहिड़ो जानदार जंहिंजो ज़िक्र ख़ुदा दे मुताल 1400 साल पहिरियां क़ुरान करीम में बि ॾिनो आहे। जी हा, मां ॻाल्हि करण वारो आहियां मकोड़ो यानी कि आंट। आख़िर इन आंट जे पोयां जी साइंस छा आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त ख़ुदा दे मुताल जॾहिं क़ुरान करीम जी सूरह नमल जी आयत नंबर 18 में फरमायो, जेॾीमहिल हज़रत सुलेमान जो लश्कर गुज़रियो त हुननि माकोड़नि मां हिकिड़ी माकोड़ी आवाज़ ॾेई छॾियो त जल्दी पंहिंजे यानी कि जेके हुननि जा घर हुआ हुननि ते लिकी वञो, किथे तव्हांखे हज़रत सुलेमान जो लश्कर छा लताड़े न छॾे। यानी कि हिन मां साबित थिए थो त माकोड़ा पाण में छा कम्युनिकेट कंदा आहिनि। पर माकोड़ आख़िर कम्युनिकेट कीअं कंदा आहिनि, जॾहिं त माकोड़नि खे अखियूं बि न आहिनि हूंदियूं। अचो त मां तव्हांखे ॿुधायां, साइंस अॼु यानी कि 1400 साल पोइ साइंस इन ते तहक़ीक़ कई ऐं साइंस इन बारे में छा थी चवे आऊं तव्हांखे ॿुधायां थो। जॾहिं त माकोड़ा ॿिनि क़िस्मनि जी कम्युनिकेशन कंदा आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे केमिकल कम्युनिकेशन ऐं ॿी हूंदी आहे असां वटि यानी कि वाइब्रेशन जे थ्रू कम्युनिकेट कंदा आहिनि। जी हा, तव्हां सही ॿुधो, केमिकल कम्युनिकेशन। इहा केमिकल कम्युनिकेशन छा आहे? जॾहिं बि हिकु माकोड़ी यानी कि ॿाहिरि वेंदी आहे त हू पोयां हिकिड़ो केमिकल सब्सटेंस छॾींदी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं फेरोमोन। ठीकु आहे, छा फेरोमोन हिकु सब्सटेंस आहे केमिकल। जेॾीमहिल माकोड़ी ॿाहिरि वेंदी आहे ऐं हू पंहिंजो केमिकल यानी कि जेॾीमहिल ख़तरे जी हालत में जेॾीमहिल हुनखे खाधो मिली वेंदो आहे ऐं का बि अहिड़ी कंडीशन हूंदी आहे त उहो केमिकल छॾींदा आहिनि। उहो केमिकल खे जेके ॿिया माकोड़ा हूंदा आहिनि उन खे छा कंदा आहिनि, डिटेक्ट कंदा आहिनि यानी कि उन खे जांचींदा आहिनि, उन जे पोयां पोइ हलणु शुरू करे ॾींदा आहिनि। तव्हां अक्सर करे पंहिंजे ॻोठनि यानी कि आस पास इलाइक़नि में ॾिठो हूंदो त छा कंदा आहिनि, माकोड़ा हिकिड़ी लाइन में हलंदा आहिनि यानी कि हिकु क्यू हूंदी आहे उन में हली रहिया हूंदा आहिनि। आख़िर हिननि खे केरु पियो ॿुधाए त हीअ जेको पोयां अॻियां हिकिड़ी माकोड़ी आहे उन जे पोयां वरी आहे, इहो हिकु केमिकल सब्सटेंस आहे। ॿिए नंबर ते असां वटि हूंदियूं आहिनि वाइब्रेशन। कुझु सूरतनि में यानी कि ख़ौफ़ जी सूरत में या जिते हुननि खे खाधो वग़ैरह मिली वेंदो आहे, इन ई सूरत में कुझु माकोड़ा छा माना ज़मीन ते जेके हुननि जी टंग हुननि खे रगड़ींदा आहिनि। ठीकु आहे, उन मां पोइ हिकु वाइब्रेशन पैदा थींदी आहे जंहिंखे ॿिया माकोड़ा जेको आहे डिटेक्ट करे उहे बि उते पुॼी वेंदा आहिनि। यानी कि हिकु पूरो सिस्टम आहे जंहिंजे थ्रू हिकु जेके असांजा एंड्स आहिनि यानी कि माकोड़ा आहिनि छा कम्युनिकेट कंदा आहिनि। बेशक इहा जेको आहे कुदरत आहे अल्लाह तबारक व तआला, साइंस जेॾीमहिल इन ते तहक़ीक़ कई इन मां साबित थियो त बेशक जेके एंड्स आहिनि यानी माकोड़ा आहिनि इहे छा जेको आहे कम्युनिकेट कंदा आहिनि छाजे थ्रू, केमिकल सब्सटेंस, उन खां पोइ रिसेप्टर, वाइब्रेशन, बिहेवियर, सोशल बिहेवियर्स यानी कि सभु शयूं उन में अची वेंदियूं आहिनि। इहे साइंस थी चए, पर ख़ुदा दे मुताल अॼु खां 1400 साल पहिरियां क़ुरान करीम में इन जो ज़िक्र ॾिनो। ठीकु आहे, काफ़ी माण्हू परेशान हुआ त आख़िर इहे माकोड़ियूं जेको आहे पाण में कम्युनिकेट कीअं कंदियूं आहिनि यानी कि हिक ॿिए जे पोयां कीअं वेंदियूं आहिनि, त इन जे पोयां हिकु पूरी इहा साइंस हुई। अगरि जे तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त शेयर ज़रूरु कंदा, जीअं असांजे जेको नेक्स्ट वीडियोज़ आहिनि। ऐं हा, चैनल खे असांजे फॉलो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, या अॻिते अचण वारी वीडियो बि तव्हां ताईं जेको आहे पहुची सघनि। अस्सलामु अलैकुम।